छोरा हे शाहिन। अब ये पहचान। अरे वो तो मुखे भी खबर है पहचान, पर हेतरा बस। अब ये 150 ही बचा। ऐं ॿियो सामान वठी आवां? अब सामान तो वठी आयो आहियां। गिहु? आई हा वठी आयो आ। ॿियो छा आहे? मुर्गी मसालो। ॿियो छा आहे? सायूं। ॿियो छा आहे? ऐं मेहंदी। मेहंदी। ॿियो? ही 2000 छा जा आहिनि? 2000 जी आहे मुंहिंजी पेंट आहे। एॾी महांगी पेंट? डीज़ल जी आहे। केतिरो डीज़ल ॾींदी आहे? डीज़ल कोन ॾींदी आहे, असली कंपनी डीज़ल जी आहे। असांजे वक़्त में असां जेको आहे पंहिंजे दोस्तनि खां पंहिंजे माइटनि खां मिड़ई पेंटियूं वठी ऐं कमु हलाईंदासीं। अब्बा उहो पुराणो ज़मानो हुयो। पंहिंजो कमाए त ख़बर बि पवई न। हा मां कमाईंदमि। हा त पोइ कमाए न। हा कमाईंदमि, रुगो लॉकडाउन ख़तम थियण ॾे। निकिर न त हितां घर मां। अब तूं घणो थो ॻाल्हाए, मां निकिरी हलियो वेंदोमांइ घरऊं। अरे हा हा हल निकिर। मां चवां थो निकिरी हलियो वेंदोमांइ। अरे हल निकिरी मलई मां मिठाई विराईंदमि। हिकिड़ो ई त बचिड़ो आहे पंहिंजो, पीरनि खां पिनी घुरियोसि। रन तूं चुप कर। ऐं हेॾो छो थो ॻाल्हाए बचिड़े खे? पिणे जी कमाई कोन तो खावां रन। मुंहिंजे पीउ जो नालो न खण, घणो वात थी हणे। अहिड़ो पुछड़ो कंदी माए। मां त आया ई निंदड़ कोन बसि तव्हांखे कमायूं खारायां ईअं कयां। हे 50,000 छा जा आहिनि? मां अचां थी चांहि ठाहे। ईअं कयो ख़र्च मूंखे मारे छॾियो बसि।